पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अवाम दुश्मन पीटीआई आईएमएफ बजट जी पार्लियामेंट में मंजूरी के नाकाम बणायो वेंदो। आईएमएफ जे पघारदार मुलाज़मन तरफां तैयार कयल बजट जी मंजूरी पाकिस्तान जी खुद मुख्तियारी ते हमलो हूंदो। पंहिंजे जारी कयल बयान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त पीपुल्स पार्टी मुल्क जी मुआशी बका ख़ातिर पीटीआई आईएमएफ बजट जी मंजूरी रोकण लाइ जदोजहद कंदी। हुन चयो त हर बजट खां अॻु इमरान खान ऐलान कंदो आहे त हीउ साल तरक्की जो साल हूंदो ऐं पोइ मुआशी तबाही जो सिलसिलो जारी रहंदो आहे। पीपी चेयरमैन चयो त अवाम दुश्मन हुकूमत अवाम दोस्त बजट नथी आणे सघे। अवाम पीटीआई जे करतूतनि खे चङी तरह समझे थो। पीपी चेयरमैन वधीक चयो आहे त ॻरनि टैक्सनि ज़रिए आम माण्हुनि जे खीसनि मां पैसा कढी खज़ानो भरण कारनामो न पर शर्म जी ॻाल्हि आहे। सख़्त शर्तुनि ते वरितल कर्ज़ ऐं ॻरनि टैक्सुनि सां खज़ानो भरण जी दावा मुआशी तरक्की नाहे सॾाईंदी। पीपी चेयरमैन चयो आहे त मुल्क जे आम माण्हू वटि महांगी दवा वठण लाइ बि पैसा नाहिनि त हू खज़ानो भरण जे इमरान खान जी दावा जो छा कंदो। दुनिया जे महज़ब रियासतुनि में मुआशी तरक्की जो सिर्फ़ हिकु ई मापो आहे त आम माण्हू जी ज़िंदगी खुशहाल थिए। हुन चयो त इमरान खान पारां हर पाकिस्तानी खे पोणा 2 लख रुपयनि जो कर्ज़ी करे मुआशी तरक्की जा गुण ॻाइण अवाम जे ज़ख़्मनि ते लूण बुरकर बराबरि आहे। पीटीआई जूं पॉलिसियूं अवाम दोस्त नाहिनि बल्कि उहे चंद सरमाएदारनि जे चौगिर्द घुमनि थियूं।